अस्सलाम वालेकुम वीवर माया सरोज भुट्टो मां हाला आई आहियां नूर मेमण हालाई जे इन शॉप में आया। तव्हां ॾिसो पहिरीं शॉप ॾिसो ॾाढी ख़ूबसूरत शॉल आहिनि ऐं हे ॾिसो अजरक ते हथ जो कमु थियल आहे। सो लाइट जेको आहे हिते बारिश थी थिए, लाइट झटका पई हणे, पर काई ॻाल्हि न आहे। जीअं तव्हां ॾिसो था हिते काफ़ी सारा अजरक जा रंग विखिरियल आहिनि ऐं हीअ मूंखे बि चादर ॾाढी ख़ूबसूरत मां हीअ वरिती आहे, ॾिसो ॾाढी प्यारी आहे। सो तव्हां बि अचो, हिते अची करे तव्हां बि शॉपिंग कयो ऐं ॾाढी ख़ूबसूरत शॉपिंग तव्हां करे सघो था। सिंध जा ख़ूबसूरत रंग हिन शॉप ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम जी सिंध जी लके दोस्तों, असां अॼु हींअर हाला में आया आहियूं ऐं नूर मेमण असांजो तमामु प्यारो तमामु उन्हनि जी ही शाप आहे माशाल्लाह। सकाफ़त जे हवाले सां तमामु सुठा अजरक टोपियूं ऐं ही नई गिफ्ट आहे माशाल्लाह हिन शॉप जी, ऐं ॾाढो सुठो लॻो हिन शॉप ते अची करे ऐं ॾाढो तमामु सुठो लॻो। थैंक यू। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? उमेद कयां थो सभई दोस्त ख़ुशि ऐं आबाद हूंदा। तव्हांजो पंहिंजो शमल जी निराली। अॼु हिकिड़ी सकाफ़त जी ॻाल्हि थींदी। असांजो प्यारो भाउ नूर हालाई साहिबु तमामु बहितरीनु कमु करे पियो, जंहिं पंहिंजी सकाफ़त खे पूरी दुनिया में रोशनास करायो आहे ऐं मुंहिंजूं बि दिलि सां दुआऊं आहिनि, अलाह करे उहो सदाईं ख़ुशि हुजे, आबाद हुजे।